अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट में सतार सरोयामा जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां इंटरव्यू सीरीज़ में कुछ अहम ॻाल्हियुनि खे डिस्कस हेठि आणींदासीं त जीअं तव्हांजे लाइ सवलाई थी पए। जॾहिं असां सिंध जी जदीद शाइरीअ जी ॻाल्हि कंदासीं त जीअं मूं तव्हांखे प्रीवियस वीडियोज़ में ॿुधायो आहे त जदीद शाइरी यानी किशन चंद बेवस खां स्टार्ट वठे थी ऐं पोइ पंहिंजा तजुर्बा कंदे कंदे शेख अयाज़, उस्ताद बुखारी, इमदाद हुसैनी, तनवीर, शमशीरुल हैदरी ऐं ॿिया उन खां पोइ जा बेशुमार शाइर आहिनि जिनकी डिघी फ़हरिस्त आहे, जिन ते आस्ते आस्ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु हिन में असां ॻाल्हि कंदासीं त उस्ताद बुखारी ऐं इमदाद हुसैनी ॿ अहम जदीद शाइरीअ जा ॿ अहम नाम कठिया तख़लीकार आहिनि, उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उस्ताद बुखारी 16 जनवरी ते 1930 ईस्वीअ में पैदा थिए थो ऐं 1992 में गुज़ारे वञे थो। उस्ताद बुखारी सिंध जे जदीद शाइरीअ में हिकु तमामु वॾो नालो, हिकिड़ी अवामी हैसियत रखंदड़ शाइर आहे। उस्ताद बुखारी जी शाइरीअ में असांखे मज़ाहमत मिले थी, उस्ताद बुखारी जी शाइरीअ में असांखे इनकलाब जो सॾु मिले थो, उस्ताद बुखारी जी शाइरीअ में असांखे सिंध जे ॾुखनि सूरनि जी हिकिड़ी तहरीक मिले थी, उनजे ख़िलाफ़ु एहतिजाज जी हिकिड़ी लहर मिले थी। उस्ताद बुखारी जी जेका शाइरीअ जो पहिरियों मजमूओ छपिजे थो 1971 में छपिजे थो ऐं गीत असांजा जीत असांजी जे नाले सां, ऐं उन जे पहिरें ई मजमूए में असांखे उस्ताद मज़ाहमती ऐं इनकलाबी शाइरी कंदे नज़र अचे थो ऐं उनजी शाइरीअ में मज़ाहमत ऐं इनकलाब जा तमामु घणा एलिमेंट्स मौजूदु आहिनि। उस्ताद बुखारीअ जी शाइरीअ जो जॾहिं असां मुतालियो कयूं था त उस्ताद बुखारी सिंध जो अवामी शाइर तौरु सुञाणप ठाहे चुको आहे। सिंध जे अवामी शाइरनि में जेकॾहिं असां चऊं त सिंध जो अवामी शाइर केरु आहे त उस्ताद बुखारी आहे। उनजो लबो लहजो, उनजी ॿोली, उनजो अंदाज़, उनजो अंदाज़े बयां, उनजूं तशबीहूं, उनजा इस्तारा, उनजी ॿोलीअ में सिंधीअ जा लफ़्ज़ बेशुमार मिलनि था। इन जे करे सिंधी अदब जी तारीख़ में उस्ताद बुखारी जदीद शाइरीअ जी तारीख़ में पंहिंजी हिकिड़ी निराली हैसियत रखे थो ऐं जदीद सिंधी शाइरीअ जो शुक्र उस्ताद बुखारी जी शाइरी खां सवाइ अधूरो आहे। बिल्कुलु ईअं जीअं अयाज़ जी शाइरी खां सवाइ जदीद अदब खे असां अधूरो चऊं था, ईअं उस्ताद बुखारी जी शाइरीअ खां सवाइ बि, उनजे ज़ुक्र खां सवाइ बि सिंधी अदब अधूरो आहे। उस्ताद बुखारीअ जे शाइरीअ जे किताबनि में अवां ज़रूरु जॾहिं उस्ताद बुखारी ते ॻाल्हाईंदो त उनजी शाइरी जा किताब अव्हांजे ज़हन में हुजणु खपनि। कूकणिया कल्याण, लहर लहर ज़िंदगी, कारे ककर हेठि ऐं पेरनि हटनि पोइ ते, अहिड़े तरीक़े सां उस्ताद बुखारी जा तक़रीबन कोई गीत गुलाबी ॿारनि जा, उस्ताद बुखारी जा कोई तक़रीबन 25 शाइरीअ जा किताब मौजूदु आहिनि जेके उस्ताद जी हयातीअ में काफ़ी छपिया ऐं उनखां पोइ उस्ताद जी हयातीअ खां पोइ वरी कुझु किताब छपिया। बहरहाल उस्ताद बुखारीअ जी शाइरी में असांखे ॿोली सां मुहबत ऐं प्यारु मिले थो। खारे खां माथेले ताईं सारी सिंधड़ी तुंहिंजी आहे, या ॿोलीअ जी जॾहिं तहरीक हले थी तॾहिं बि असांखे उस्ताद बुखारी पंहिंजे गीतनि में, पंहिंजे नज़मनि में, पंहिंजे चौसठनि में, कतनि में असांखे सिंधी ॿोलीअ जो केस वड़ंदे नज़र अचे थो। जॾहिं सिंधू दरिया जी ॻाल्हि थिए थी, उन ते कालाबाग डैम ठाहिण जी ॻाल्हि थिए थी, तॾहिं उस्ताद बुखारी चवे थो त तुंहिंजो शैतान थो कुसर ते ॿधे बंदि ख़ुदा, मुंहिंजो फिरदोस बयाबान ऐं बर थी वेंदो, सिंधु साह बिना साह न जी सघिबो आहे, मुंहिंजा महबूब सिवा तुंहिंजे गुज़र थी वेंदो। तॾहिं उस्ताद बुखारी सिंध जे पाणीअ जो केस विढ़े थो ऐं वक़्त जे डिक्टेटर खे, आमरनि खे शैतान सां तशबीह ॾिए थो ऐं चवे थो तुंहिंजो शैतान थो कुसर ते ॿधे बंदि ख़ुदा। सिंध में जॾहिं लिसानी फ़साद थियनि था, सिंध में जॾहिं 4 मार्च जी जदोजहद जो ॾींहुं अचे थो, सिंध में जॾहिं टोड़ी फाटक ते बेगुनाह माण्हुनि खे शहीद कयो वञे थो, MRD जी जॾहिं तहरीक हले थी ऐं सिंध जा माण्हू, पीड़ियल तबिके जा माण्हू जॾहिं रोडनि रस्तनि ते अचनि था, सिंधी ॿोलीअ ते जॾहिं पाबंदी लॻे थी, तॾहिं सिंधी ॿोलीअ ते पाबंदीअ जे ख़िलाफ़ु जेके आवाज़ उथनि था उन्हनि में उस्ताद बुखारीअ जो आवाज़ सरे फ़हरिस्त आहे। उहो उनजी शाइरीअ जी सूरत में गूंजे थो ऐं ऐवाननि में थरथलो मचाए थो। उस्ताद बुखारी जी शाइरीअ खे असां रुमानवी जॾहिं ॾिसूं था रंग उस्ताद बुखारी जो शाइरीअ जो, त उनजो बि को मिसाल ई नथो मिले। जेकॾहिं असां उस्ताद खे रोमांस जो शाइर चऊं, प्यार जो शाइर चऊं, इश्क जो शाइर चऊं, तॾहिं बि चई सघूं था, छाकाणि त उस्ताद जी शाइरीअ में रोमांस जो हिकिड़ो पंहिंजो अलॻि रंग ऐं जस आहे, ढंग आहे। अहिड़े तरीक़े सां उस्ताद खे असां मज़ाहमती शाइर चऊं त चई सघूं था, छाकाणि त उस्ताद सिंध जे मज़ाहमत जो हिकिड़ो ओञाण आहे। न रोअण पिटण में असांजो इलाजु, न सथरूं कुटण में असांजो इलाजु, उथी
धियूं पुट सभु सिंध धरतीअ ॼणिया उथी पओ उथण में असांजो इलाज। उस्ताद बुखारी न सिर्फ़ु तहरुक पैदा करण जी कोशिशि करे थो पर असांखे रस्तो बि ॾिए थो। या घर ॾठल वहकिल ढगी कमज़ोर ॾांद पोइ बि शहपर खे वटींदो थो चवे सोट सां करिणो अथमि ताज़ो पलान तकिड़ो पलान। त हाणे उस्ताद बुखारी पंहिंजी शाइरीअ में माण्हू खे चवे थो त हीअ जेके तकिड़ा पलांद हिक ॿिए सां विढ़ण में वक़्तु विञायो था, इन ताक़त खे, इन गुस्से खे, इन कावड़ खे पंहिंजी क़ौमी तहरीक लाइ इस्तेमालु कयो, पंहिंजी क़ौमी जज़्बे लाइ इस्तेमालु कयो, पंहिंजे क़ौम खे हिकिड़े पासे खणी अचण लाइ इस्तेमालु कयो। या एके ऐं ॿधीअ जी जो सॾु उस्ताद बुखारी जी शाइरीअ में मिले थो। ऐं उस्ताद बुखारी जी शाइरीअ में नित नवां इस्तारा तशबीहूं सभु मिलनि थो पियो। ऐं असां जेकॾहिं ईअं चऊं त उस्ताद बुखारी सिंध जे सदियुनि ताईं गूंजंदड़ हिकिड़ो आवाज़ु आहे त असां ईअं चई सघूं था। असां जेकॾहिं चऊं त उस्ताद सिंध जे सदियुनि जी सदा आहे त बिल्कुलु उस्ताद सिंध जी सदियुनि जी सदा आहे। उस्ताद जदीद किरदारो लिखियो आहे। जॾहिं कारे ककर हेठि उस्ताद लिखे थो त कारे ककर हेठि उनवान सां उस्ताद जी जेको शाइरीअ जो मजमू आहे जंहिंजो मुहाग सुबे ज्ञानचंदाणी लिखियो आहे, उन शाइरीअ खे असां पढ़ंदासीं त असांखे उन शाइरीअ में सिंध सां थींदड़ सितम ज़ुल्म ॾाढ बरबरत उनजे ख़िलाफ़ु कावड़, उनजे ख़िलाफ़ु मज़ाहमत, उनजे ख़िलाफ़ु इनकलाब जो सॾु असांखे मिले थो। ऐं कहिड़ी रीति सिंध जे माण्हुनि खे कुछो वियो लिसानी फ़सादनि जे आड़ में, कहिड़ी रीति सिंध जे माण्हुनि खे आमरतनि जे दौर में बाठा हया विया ऐं चहबुक हया विया, उन्हनि सभिनी जो दर्द ॼण त उस्ताद जी शाइरीअ में मौजूदु आहे। उस्ताद बुखारी जी शाइरीअ ते उस्ताद बुखारी गज़ल लिखिया, उस्ताद बुखारी वायूं लिखियूं, उस्ताद बुखारी कता लिखिया, उस्ताद बुखारीअ गीत लिखिया, उस्ताद बुखारी नज़म लिखिया। हिकिड़ो तवील नज़म आहे उस्ताद बुखारी जो ज़िंदगी और ज़िंदगी जे नाले सां हिकिड़ो पूरो किताबु आहे उस्ताद जो, उन में सॼो ज़िंदगीअ जो फ़लसफ़ो बयानु थिए थो। ऐं जेकॾहिं असां ईअं चऊं त उस्ताद पंहिंजे रोमांस में बि धरतीअ जे इश्क खे समायो आहे त इन में बि को वधाउ कोन थींदो। उस्ताद बुखारी जी शाइरी जे हवाले सां खोड़ सारा किताब तव्हांखे नाला उन्हनि जा यादि करणा पवंदा। उस्ताद बुखारीअ जी जॾहिं शाइरीअ ते तहक़ीक़ जी ॻाल्हि कंदासीं त असांखे उस्ताद बुखारी जी शाइरी ते तहक़ीक़ जे हवाले सां 3 अहम किताब मिलनि था। हिकिड़ो किताबु असांखे मिले थो क़ौम चवे थी ॿोल, जेको ताज जोया साहिबु लिखियो, इब्यास आहे उस्ताद बुखारी जी शाइरीअ जो। ऐं ॿियो आदेसी उस्ताद अली दोस्त आजिज़ जो किताबु आहे, जंहिंमें उस्ताद बुखारी जी शाइरीअ खे, फ़िक्र खे ऐं फ़न खे हिकिड़े बहितर नमूने सां अली दोस्त आजिज़ एक्सप्लेन करण जी कोशिशि कई आहे, एक्सप्लोर करण जी कोशिशि कई आहे। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ॿियो किताबु आहे समय दरिया समय सहरा समय दरिया, उहो असांजे आज़ाद अनवर कांझड़े मुरतिब कयो आहे। ऐं उन में उस्ताद बुखारी जी शाइरी जे हवाले सां ऐं फ़िक्र जे हवाले सां ॻाल्हियूं आहिनि। सो ख़ैर सिंध जी जदीद शाइरी उस्ताद बुखारी जे ज़िक्र खां सवाइ अधूरी आहे। अहिड़े तरीक़े सां ॿी जेका शख़्सियत जीअं मां इंट्रो में ॻाल्हि कई त इमदाद हुसैनी आहे, त इमदाद हुसैनीअ जी शाइरी बि हिकिड़ो पंहिंजो अलॻि निरालो असलूब रखे थी। सिंध जो तरक़ी पसंदि शाइर आहे, सिंध जो रुमानवी शाइर आहे, जंहिं लिखियो त मूं जॾहिं को ॾीओ जलायो आहे ज़ोर केॾो हवा लॻायो आहे। यानी इमदाद खे जॾहिं असां कंपेयर कंदासीं उस्ताद सां त उस्ताद वटि मज़ाहमत ऐं इनकलाब जो हिकिड़ो खुलियल इज़हार मिले थो। ऐं मज़ाहमत या साॻी असांखे इमदाद जी शाइरीअ में मिले थी, इनकलाब असांखे इमदाद जी शाइरी में मिले थो। ऐं किथे किथे इमदाद अलामतुनि खां कमु वठी पंहिंजी ॻाल्हि करे थो त जीअं हिते ॾीए जी ॻाल्हि थी आहे त मूं जॾहिं बि ॾीओ जलायो आहे ज़ोर केॾो हवा लॻायो आहे। या इमदाद जी नई लोली जेको आहे उहो ज़बरदस्त नज़म आहे, मुंहिंजा बचड़ा जुग जुग जीव, मुंहिंजा बचड़ा जुग जुग जीव, खीर जे बदिले ॻुड़ा पीउ, मानीअ बदिले गोली खा, तोतां सदके तुंहिंजी माउ। माना हाणे हीउ ॾिसो उन दौर जी जेका मज़ाहमती अंदाज़ आहे त मुंहिंजा बचड़ा जुग जुग जीव, खीर जे बदिले पाणी पीउ, ॻुड़ा पीउ। त माना हाणे ॻोढ़ा माना हिकिड़ी इतिजाज जी अलामत आहे, ऐं ॻोढ़ा हिकु दर्द जी अलामत आहे, ॻोढ़ा हिकु मज़ाहमत जी अलामत आहे। त हाणे तोखे खीर नथा ॾियूं, तूं ॻोढ़ा पी, वॾो थी ऐं पोइ पंहिंजी धरतीअ जे हक़नि लाइ विढ़, पंहिंजी धरतीअ तां जेके हीअ दोलाब आहिनि धरतीअ सां उहे ख़तमु करण लाइ तूं जस्तजू कर, जदोजहद कर। त नई जेका लोली आहे उहा इमदाद जी मक़बूल आहे। इन सां गॾोगॾु जंग हिन जो नज़म आहे, शहर में जे आहे कर्फ्यू आर्डर, ही शहर में आहे कर्फ्यू आर्डर, जे खुलियल आहे को दुकान किथे त उन ते कफ़न विकामे थो। हाणे कफ़न विकामे थो यानी ही उन वक़्त जे लिसानी फ़सादनि ऐं
जे पस मंज़र में लिखियल हिकिड़ी ईअं सम्झो त जंग नज़म आहे जंहिंमें उहा उन दौर जी फ्रस्ट्रेशन उन दौर जा जेके अलमिया आहिनि उहे समायल आहिनि नज़म में। इमदाद जी शाइरी पंहिंजे निराले असलूब सां असांखे सिंधी जदीद अदब में पंहिंजी हिकिड़ी मञता ठाहे चुकी आहे ऐं असांखे इमदाद जदीद शाइर तौरु हिकिड़ो ज़बरदस्त मक़ाम हासिलु कंदे नज़र अचे थो। इमदाद हुसैनी 1940 में पैदा थिए थो, 2022 में वफ़ात करे थो ऐं संदसि ज़िंदगी सफल ज़िंदगी आहे जंहिंमें हुन असांखे इमदाद आहे रोल हूअ ऐं जेकी शहरी मजमूआ ॾिना अथई उन्हनि में इमदाद आहे रोल जी अहमियत आहे। उहो पहिरियों मजमूओ आहे उनजो 1966 में शायदि छपियो आहे ऐं उनजो ॿियो छापो पोइ 1976 में छपियो आहे। अहिड़े तरीक़े सां असांखे इमदाद हुसैनी जदीद सिंधी शाइरीअ में हिकिड़ो नाम कछो नालो नज़र अचे थो, जंहिं वटि रोशन ख़्याल फ़िक्र आहे, जंहिं वटि तरक़ी पसंदि फ़िक्र आहे, जंहिं वटि पीढ़ियल तबिके जी ॻाल्हि आहे, जंहिं वटि सिंध जे सूरनि जी ॻाल्हि आहे ऐं जंहिं वटि मज़ाहमत जी ॻाल्हि आहे। साॻे ई वक़्तु इमदाद हुसैनी हिकिड़ो टेक्स्ट हिकिड़ो अदीब हुजण सां गॾोगॾु हिकिड़ो ॿोलीअ जो माहिर आहे, ॿोलीअ जो अमीन आहे। मुख़्तलिफ़ रिसालनि में हुन कमु कयो आहे, मुख़्तलिफ़ रिसालनि खे हुन एडिट कयो आहे, उन दौरान हुन पंहिंजी ॿोलीअ जे दिफ़ा लाइ कमु कयो आहे ऐं हिन जी ॿोली जो अंदाज़ ई पंहिंजो आहे, हुनजो असलूब इमदाद हुसैनी जो निरालो आहे। ऐं मां जॾहिं सिंध जी जदीद शाइरीअ ते पढ़ंदो त यकीनन तव्हांखे शेख अयाज़ ते कमु करणो पवंदो, उस्ताद बुखारीअ ते जीअं मूं ॻाल्हि कई करिणो पवंदो, इमदाद ते कमु करिणो पवंदो, तनवीर ते कमु करिणो पवंदो, शमशेरुल हैदरी ते कमु करिणो पवंदो, नियाज़ हमायूनी ते कमु करिणो पवंदो, अब्दुल करीम गदाईअ ते कमु करिणो पवंदो। असांजो हैदर जतोई सिंध जो हिकिड़ो अज़ीम शाइर आहे, इनकलाबी शाइर आहे, मज़ाहमती शाइर आहे। उन जी शाइरीअ खे एक्सप्लोर करिणो पवंदो, सम्झणो पवंदो, डिफाइन करिणो पवंदो, एक्सप्लेन करिणो पवंदो। त इन जे करे उमेदु आहे त तव्हां सिंध जी जदीद शाइरीअ वारो जेको मौज़ू आहे उनखे बि आहिस्ते आहिस्ते पढ़ंदा हलंदो, उनखे बि सम्झंदा हलंदो त जीअं तव्हांखे जदीद शाइरीअ जे हवाले सां बि ॻाल्हाइणो पवे त ॻाल्हाए वञो। जदीद शाइरीअ जे सिन्फ़ुनि ते ईंदड़ वक़्त में असां ॻाल्हाईंदासीं ऐं उन में लिखियल ॿिया जेके फ़िक्र आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं। सो उमेदु आहे त तव्हांखे अॼु ही उस्ताद बुखारी ऐं इमदाद हुसैनी जे हवाले सां जेका मूं ॻाल्हि ॿोल कई आहे ज़रूरु तव्हांजे लाइ काराइती साबित थी वेंदी ऐं यकीनन इन्हनि ॿिन्ही शख़्सियतुनि सां हिन नंढड़ी वीडियो में 10 मिंटनि 15 मिंटनि जी वीडियो में इंसाफ़ नथो करे सघिजे। इन्हनि शख़्सियतुनि जा तमामु घणा पासा आहिनि, इन शख़्सियतुनि ते तव्हांखे वधीक पढ़णो पवंदो। हीउ सिर्फ़ु मां तव्हांखे हिंट ॾिनो आहे, हीउ तव्हांखे हिकिड़ो क्ल्यू ॾिनो आहे, बाक़ी हाणे अॻिते इन्हनि शख़्सियतुनि ते पढ़णो तव्हांखे पवंदो। इन्हनि शख़्सियतुनि ते नोटबुक में तव्हां नोट कंदा वञो उन्हनि शख़्सियतुनि जे कंट्रीब्यूशन खे, त जीअं तव्हां हिनखे आसानी सां ॻाल्हाए सघो। डेमो में न बि तव्हां डेमो ॾियो इन्हनि शयुनि ते, पर जॾहिं तव्हां जदीद शाइरी जी ॻाल्हि कंदो त इन्हनि शख़्सियतुनि जे हवाले सां तव्हां खां सवाल ज़रूरु थी सघनि था ऐं जॾहिं सवाल तव्हां खां थींदा त पोइ तव्हांखे इन्हनि शख़्सियतुनि जे बारे में इल्मु हुजणु खपे। इमदाद आहे रोल ऐं हूअ कहाणियुनि जे ख़ालिक़, शहरी मजमूअनि जे ख़ालिक़ इमदाद हुसैनी ऐं उस्ताद बुखारी जंहिं 25 खां वधीक शहरी मजमूआ लिखिया आहिनि, इन्हनि जी शख़्सियतुनि खे जेतिरो बि ट्रिब्यूट पेश करे सघिजे त कजे। सो उमेदु आहे त तव्हां असांजी चीच पकड़ींदव ऐं हिन नंढे फ़िक्र, हिन नंढड़ी लाट खे अॻिते पंहिंजी ज़िंदगीअ लाइ मशल राह बणाईंदव। सो मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं कंहिं नई शख़्सियत सां, नए कंहिं मौज़ूअ सां, त जीअं तव्हांजे लाइ रहनुमाई खणी अची सघूं। सो जॾहिं पेर तॾहिं ख़ैरु।